अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में भलेकार आऊं आहियां पिरिया गुल मुसागढ़ साथ थींदो मुबशर सबका पहिरीं नज़र हेडलाइंस ते। वज़ीर आज़म शहबाज शरीफ हिक ॾींहं जे दौरे ते कोयटा पहुची वियो। गवर्नर ऐं वज़ीर आला बलूचिस्तान पारां एयरपोर्ट ते वज़ीर आज़म जी आजियां। शहबाज शरीफ बलूचिस्तान में 2 मनसूबनि ऐं 5 दानिश स्कूलनि जो इफ्तिताह कंदो। वज़ीर आज़म खे सूबे जी सिक्योरिटी सूरतहाल ऐं तरक़ियाती मनसूबनि बाबति ब्रीफिंग ॾिनी वेंदी। चीफ ऑफ डिफेंस फोर्सेस फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर चयो आहे त क़ौमी सलामती के खतरे जे हवाले सां ज़ीरो टॉलरेंस पॉलिसी आहे। फौज हर क़िस्म जे चैलेंजनि खे मुंॾण लाइ पुरज़म आहे। फौज मुल्क जे ख़ुदमुख्तियारी ऐं इस्तेहकाम जे तहफ़ुज़ लाइ साबित क़दम आहे। फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर जो लाहौर छावनी जे दौरे दौरान ऑफिसरनि खे किताब मुस्तक़बिली जंगियुनि जे सिलसिले में तयारियुनि ऐं जिद्दत अख़्तियार करण ते ज़ोर। आर्मी चीफ फॉर्मेशन जे इंतजाम हेठि जारी तरबियती मशकनि जो बि जाइज़ो वरितो। CMH लाहौर में हाई केयर सेंटर जो बि दौरो। एयर चीफ मार्शल ज़हीर अहमद बाबर सदू पारां सऊदी अरब जो दौरो। सऊदी अरब के रॉयल सऊदी एयरफोर्स के कमांडर से मुलाकात। एयर चीफ के सऊदी अरब के चीफ ऑफ जनरल स्टाफ सां पिणु मुलाकात। बतरफ़ी ताउन ऐं इलाइक़ाई सलामती जी मौजूदा सूरतहाल ते ख़यालनि जी ॾेवट। पाकिस्तान हवाई फ़ौज जे सरबराह पारां अस्करी ताउन खे हथी वठाइण जे अज़म जो इज़हार। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी पारां बीजिंग पुलिस कॉलेज जो दौरो। पुलिस गाड़ियुनि ज़रिए जवाबदार खे पकड़ण जो मुज़ाहिरो ॾिठो। जदीद टेक्नोलॉजी ज़रिए ॾोहनि खे मुंहुं ॾियण बाबति ब्रीफिंग। वफ़ाक़ी घरू वज़ीर हाईटेक ट्रेनिंग जा मुख़्तलिफ़ सेक्शन ॾिठा। तरबियत जी शानदार मयार जी वाखाण। वज़ीर आला पंजाब मरीम नवाज़ चयो आहे त हर ज़ुल्म ऐं माफ़िया ख़िलाफ़ पंजाब जी धरती तंग कई वई आहे। फितनो कहिड़ी बि शक्ल में साम्हूं अचे कानून जी पकड़ खां बची नथो सघे। लाहौर में आलमनि जे मान में तकरीबी किताब कंदे मरीम नवाज़ वधीक चयो आहे त कुझु माण्हुनि मज़हब जे नाले ते फितने खे हथी वठाई इंतशार पखेड़े पाण खे मज़हबी जमायत जो नालो था ॾियनि। दीनी आलिम फितने ज़ुल्म ऐं नाइंसाफ़ियुनि खे रोकण लाइ अॻिते अचनि। मिर्ज़ापुर वेझो कलोड़ा ऐं जोणे जा दुरियनि में तकरार तां ज़ाल मुड़ुस क़तल। कच्छ वारे इलाइक़े में हलंदड़ पुराणे तकरार तां हथियाबंदनि जो घर ते हमलो। जोणे जा धुर सां तालुक़ रखंदड़ पिरालो वासी अलाया नारे जो ऐं संदसि घरवारी मारिजी विया। लाश ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले। पुलिस जो चवणु आहे त वाक़े जी जांच कयूं पिया। जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। शाहपुर झानिया वेझो मेले तां मोटंदड़नि जी चिंची रोड़ी कैनाल में किरी पई। 2 सोट ॿारड़ा ॿुॾी फौत। दौरो फाल मोरी वटि हादसो। हिकी घर जा 9 भाती ॿुॾी विया। मौजूद माण्हुनि 7 ॼणनि खे बचाए वरितो। 10 वरनि जो फरहान ऐं 12 वरनि जो मेहरान ख़ासकेली फौत। ॻोठ गाज़ी ख़ासकेली वासी दरगाह पीर शेमिर जीलानी जे मेले तां मोटंदे हादसे जो शिकार थिया।